असलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो हिन बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंकी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। इस्लामाबाद हाई कोर्ट जो जज जस्टिस तारिक महमूद जहांगीरी उहिदे लाइ नाअहल करार। चीफ जस्टिस सरफराज़ डोगर जी सरबराही में बरुकनी बेंच जाली डिग्री केस में महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। कानून वारे वज़ारत खे तारिक जहांगीरी खे डी नोटिफाई करण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त तारिक जहांगीरी जे जज तौरु मुक़ररी गैर क़ानूनी हुई। मुक़ररी वक़्तु हिन वटि LLB जी दुरुस्त डिग्री न हुई। जाली डिग्री रखण ते तारिक जहांगीरी खे नाअहल करार ॾिजे थो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां लीबिया जो सरकारी दौरो। फील्ड मार्शल जी लीबियन फ़ौज जी कमांडर इन चीफ ऐं डिप्टी कमांडर इन चीफ सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं इलाइक़ाई सिक्योरिटी ते ख़्यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात में बतरफ़ा दिफ़ाई अस्करी तावन वधाइण जे हवाले सां ॻाल्हि ॿोल। ISPR मुताबिक़ फील्ड मार्शल खे लीबियन फ़ौज जे दस्ते पारां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। पाकिस्तान पारां चनाब दरिया जे वहिकिरे में ओचितो लाथ ते ॻणती ज़ाहिर। इंडस वाटर कमीशन ज़रिए भारत खां वज़ाहत तलब। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान पाणी जी बुनियाद ते का बि सौदेबाज़ी न कंदो। 7 डिसंबर खां पोइ चनाब दरिया जे वहिकिरे में ओचितो लाथ रिकॉर्ड कई वई। दरियाई वहिकिरे सां हथ चुरांद अवामी ज़िंदगी ऐं ग़िज़ाई सलामती लाइ ख़तरो आहे। परॾेही खाते जे तर्जुमान मीडिया खे ब्रीफिंग में ॿुधायो आहे त बोंडा बेच हमले खे पाकिस्तान सां ॻंढणु अफ़सोसनाक आहे। भारतीय मीडिया प्रोपेगेंडा कई ऐं बाद में हमलो कंदड़ दहशतगर्द भारती निकितो। बिहार जे वज़ीर आला पारां मुस्लिम औरत सां बदसलूकी जी मज़म्मत कयूं था। भारत अक़लियतुनि जे हक़नि ख़ासि तौर ते मज़हबी आज़ादी जे तहफ़्फ़ुज़ खे यक़ीनी बणाए। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त बानी PTI सां मुलाक़ात क़ानून मूजिबि थियणी आहे। जेल म्यूनियल में वाज़िह आहे त सियासी ॻाल्हि ॿोल नाहे करणी। मीडिया सां ॻाल्हाईंदे अता तारड़ चयो आहे त उस्मा ख़ान कानून जी भंजकड़ी न कई हुई, हुन करे मुलाक़ात कराई। उस्मा ख़ान भंजकड़ी कई त मथां बि काटा लॻाई वई। गॾियल क़ौमनि अफ़गान तालिबान जे अफ़गान सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु न थियण जी दावा रद्द करे छॾी। सलामती काउंसिल में पेश कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त दाश, ख़ुरासान, TTP, अल-क़ाइदा ऐं ॿिया ग्रुप अफ़गानिस्तान में सरगर्म आहिनि। उहे ग्रुप ॿियनि मुल्कनि में हमलनि जी मनसूबाबंदी पिणु करे रहिया आहिनि। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त अल-क़ाइदा जा तालिबान सां वेझा लाॻापा आहिनि। सभ खां वॾो ख़तरो TTP आहे। TTP अफ़गान पनाहगाहनि मां कार्रवाइयूं करे रही आहे। TTP खे अफ़गान तालिबान खां लॉजिस्टिक ऐं ऑपरेशनल मदद मिलंदी रही आहे। सिंध हुकूमत ज़राअत खाते जे DG मोहम्मद सलीम शेख खे मुअतल करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त 20 ग्रेड जे ऑफिसर ऐं एग्रीकल्चर इंजीनियरिंग विंग हैदराबाद जे DG मोहम्मद सलीम शेख खे मिसकंडक्ट ते मुअतल कयो वियो आहे। कराची बार एसोसिएशन जूं चूंडियूं मुलतवी। नई तारीख़ जो ऐलान बैदि में कयो वेंदो। बार जे इलेक्शन दौरान रिटर्निंग ऑफिसर खे दिलि जो दौरो पवण करे पोलिंग मुलतवी कई वई। ज़रियनि मूजिबि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सां वकील अॻवाननि जी मुलाक़ात बाद चूंडियूं मुलतवी करण जो फ़ैसिलो कयो वियो। कराची बार जे सदर जे उहिदे लाइ आमिर नवाज़ वड़ा GM कोराई वकार आलम अब्बासी ऐं असदुल्ला शाह राशिदी मैदान में लथल। ओबावड़ो भरिसां बस मां मुसाफ़िरनि खे अगवा कंदड़ वधीक हिकु ॾोहारी पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। सिंध ऐं पंजाब पुलिस जो कचे में ऑपरेशन ॾोहारी गुलसन लोलाई मारिजी वियो। मारिजी वियल ॾोहारियुनि जो अंग ॿधी वियो। बस मां मुसाफ़िरनि खे अगवा करण जो सरकार जी फरियाद ते केस दाख़िल। खमड़ा थाणे ते दाख़िल केस में 24 सुञातल ऐं 4 नामालूम माण्हुनि मथां केस दाख़िल कयो वियो। राणीपुर वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में मारियल मोहम्मद इसाक गोपांग जे वारसनि जो क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त गुज़िरियल राति पुलिस कर ते कहा करे मोहम्मद इसाक गोपांग खे खंभे खणी वई हुई ऐं कूड़ो मुक़ाबिलो ॼाणे क़तल करे छॾियो। जेको ज़ुल्म आहे इंसाफ़ मिलण ताईं धरणो जारी रखियो वेंदो। चक वेझो महर ऐं जतोई खूनी तकरार तां हथियारबंदनि हथां नौजवान क़तल। ॻोठ आराइन ब्लॉक ॿाहिरां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान मोहम्मद साले महर खे क़तल करे छॾियो। हिकु ॼणे जे क़तल बाद ॿिन्ही धुरियुनि में हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग। इलाइक़े में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। पिंगड़ियो भरिसां घर खे लॻल बाहि विसाइण दौरान हिकु ॼणो सड़ी फौत। ॻोठ किरशन कोहली
में घर के बाहि वकोड़े वही। घर दड़ी नौजवान चमन कोहली बाहि विसाइण दौरान सड़ी जख्मी। नौजवान घर दड़ी हैदराबाद जी सिविल अस्पताल में दम ॾिनो।